नाज़िन, खैरपुर में बल्दियाती निज़ाम आवाम लाइ लाभाइतो साबित नाहे थियो। सफ़ाई समेत ॿिया मसला हल न थियण सबबि आवाम परेशान आहे। उन हवाले सां ॾिसूं था वकार मंगी जी ही रिपोर्ट। सिंध समेत खैरपुर ज़िले में बल्दियाती निज़ाम नाकाम बणिजी वियो। बल्दियाती निज़ाम उन लाइ ठाहियो वियो त जीअं हेठें सतह ते अवाम खे सफ़ाईअ जो निज़ाम बेहतर मिठे पाणी जी फिरामी बर वक़्त मिली सघे। अवाम वोट जे हक़ सां हर वार्ड लाइ पंहिंजा पंहिंजा नुमाइंदा चूंडिया त जीअं हू फौरी तौर ते पंहिंजे पंहिंजे वार्ड जा मसइला हल कराए सघनि। अवाम जा मसइला हल थियण त दूर वेतरी मसइला वधंदा पिया वञनि। खैरपुर जे केतिरनि इलाइक़नि जे वार्डनि में गंदगीअ जो आज़ार वधी वियो। केतिरे अरसे खां मोहल्लनि में तरक़ियाती कम न थियो। हर वार्ड जे काउंसलरनि खे ॿ म्यूनिसिपल कमेटी जा सरकारी मुलाज़िम मिलियल आहिनि, जेके काउंसलनि जी ओताकनि ते ज़ाती ड्यूटी कंदा आहिनि ऐं वार्ड में उहो कम न कंदा आहिनि। बाक़ी अवाम भली तकलीफ़ खे मुंहुं ॾिए, असांखे काउंसलनि जे ओताकनि ते ई कम करणो आहे। खैरपुर तहलके जे केतिरनि वार्डनि जे काउंसलर अलीमद अच्छा, गुलाम हुसैन मुगल, हमीद कलोड़, सईद अबड़ो, असगर शेख, अब्दुल सत्तार शेख, सफदर अली अबड़ो, साईं ॾिनो सरकी, मोहम्मद अली अंसारी समेत तमाम काउंसलनि जी कारकर्दगी एतिरी बहितर न आहे जेतिरा हुननि अवाम उन्हनि खे वोट ॾिना आहिनि। काउंसलनि खे पंहिंजे वार्ड जे वोटर लाइ सोलर मिलिया, पर उहा ख़बर न पई त उहे सोलर काॾे विया। वार्ड लाइ ईंदड़ तरक़ियाती कमनि जी बजट बि हड़प थी वई। चयो थो वञे त काउंसलनि जे हिकु मख़सूस टोलो आहे जेको म्यूनिसिपल चेयरमैन खे ब्लैकमेल करे ठीका ऐं ॿियो कमु वरितो वञे थो, पर उहो कमु उन्हनि वार्डनि में नथो थिए। इन जो आख़िर कारण छा आहे? वकार हुसैन मंगी, मेहरान टीवी न्यूज़, खैरपुर मीरठ।